रामू मूंखे ख़बर आहे मूंसां तूं शादी करण थो चाहीं, पर इन जे लाइ तोखे बाबे जी चापलूसी करणी पवंदी, तॾहिं बाबो मुंहिंजो रिश्तो तोखे ॾींदो। सही ॿुधा? हा। माना तोखे हासिल करण जे लाइ पिणे जी चापलूसी करणी पवंदी, सनी सनी करणी पवंदी। वॾो इम्तिहान दी वठी जमीला मुंहिंजे प्यार जो तूं। बहरहाल तुंहिंजे करे इहो इम्तिहान मां ॾींदसि, कंदसि तुंहिंजे पीउ जी मां चापलूसी। बिस्मिल्लाह चाचा, ख़बर है? हाँ बा कंहिंमें कमु अथई? कमु कंहिंमें बि कोन्हे चाचा। हे मां तव्हांजे पाड़े में रहंदो आहियां, सो ॾिसंदो आहियां तव्हांखे ईंदा वेंदा आहियो, कमकार पिया कंदा आहियो, मड़ा मुड़ुस आहियो। इन जे करे मुंहिंजो चाचे ॾे वञा, चवांसि त को कमकार हुयो त मूंखे चवंदा कयो, तव्हां तकलीफ़ न कंदा कयो। तव्हां वटि मोबाइल आहे चाचा? हाँ ॾिजो मूंखे, मां तव्हांखे नंबर पंहिंजो सेव करे थो ॾियां। अचे चाचा, मूं हिन में पंहिंजो नंबर सेव करे छॾियो आहे, कंहिं महिल बि कमु पए वरगी मूंखे फोन कजो। ठीकु आहे पुट, महिरबानी। ठीकु आहे चाचा, महिरबानी। यस। अल्लाह, ख़बर अॼु ॾाढो थकिजी पई आहियां। पाणी त प्यार पंहिंजे हथनि सां। हाँ पाणी पीअंदी आहे, उञ लॻी अथई, बीह तोखे पाणी पियारियां थो। हलो पुट रमू, 2 मिंट ते हेॾां घर अच। हुकुम को चाहे, ख़बर है? पुट रमू, धोती मुआरे खे उञ लॻी आहे, हिनखे पाणी त पियारीस। पाणी पियारियांसि? हाज़िर। अचे धोती, मतलब मासी। ॿियो हुकुम को चाहे, ख़बर है? महिरबानी। महिरबानी का ॻाल्हि कोन चाहे, वरी कमु पए मूंखे फोन कजो। ठीकु ठीकु। अम्मा हले आंगी छॾियो गुई दो। ऐं ख़बर मूंखां त उथण ई कोन थो पुॼे। हाणे केरु हिन जी छोरे जी गुई धोए? तूं ई वञ हाणे गुई धोईसि। हलो पुट रमू, किथे? हेॾां त अच बाबा। हुकुम को चाहे, ख़बर है कीअं फोन कयव? यार धोती जी तबियत सही आहे, नंढड़े जी गुई त थो। सही ॿुधायो? सही थो ॿुधाए। लगड़ अलग ते थी धोई गुई कोन थो पंहिंजी लगड़े। चाहे ख़बर है, धोई छॾी मांसि गुई। बस पुट महिरबानी। ॿिए कंहिंजी धणी हुजे त ॿुधायो। बस अलाह ख़ुशि कंदी। है ख़बर तबियत सफ़ा सही न आहे, मज़ो ठुप न आहे तबियत में। राति जी मानी ठाहिणी आहे, केरु ठाहे? छोरी जमीला खे बकुल कोन्हे, नथी ठाहे सघे, तूं ई ठाह अॼु। या हीअं कर ॿाहिरां किथां घुरा। पुट रमू, हुकुम को चाहे, ख़बर है? पुट रमू, यार रातो की रात मानी करे दे, पर आटो भी पियो दे, भाजी भी पई दे, कुर्ब कर यार, महिरबानी कर। जमीला छा थियो रामू, छा थियो? चाहे जी सकी मां तो प्यार दो क्या, या मां तुझे नौकर दियो? बड़े किड मिल चाहिए तो छोरे जी गुई दो, किड मिल चाहिए तो मुझे माई के पानी प्यार, हिंजर चाहिए तो मुझे सजे घर जी मानी ठाई दे। मां बड़े नौकर आ जा, मां तो प्यार क्यों तो शादी कंदस ना, मुझे तो प्यार न करी से पांजो जेड़े काकू से जी गेडी चिमरी डंदर से पांजो बुआ के मेरा डंडारी लगी पई ना, मुझे तो प्यार ना, तो शादी करनी। अथू अथू अथू।